कुरम में डिप्टी कमिश्नर ते हमलो कंदड़ 5 ॼणनि जी सुञाणप थी वई। केपी हुकूमत तरफ़ां जवाबदारनि ऐं मददगारनि खे गिरफ़्तार करण जो फ़ैसिलो। हमलो कंदड़नि ख़िलाफ़ केस दाख़िल करे गिरफ़्तारी ऐं कानूनी कार्रवाई कई वेंदी। कोहाट में आईजी केपी जी सदारत हेठि अहम सिक्योरिटी इजलास थी रहियो आहे। इजलास में आरपीओ ऐं डीपीओ समेत ॿिया शिरकत कंदा। चीफ सेक्रेटरी नदीम असलम चौधरी भी कोहाट जो दौरो कंदो। छंछर ॾींहुं अमन मुआदे तहत कुरम ज़िले वेंदड़ इमदादी काफ़िलनि ते फायरिंग में डीसी, एफसी ऐं पुलिस एहलकारनि समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया हुआ। मुल्क जे पहिरिएं चूंडियल वज़ीर आज़म ऐं पीपल्स पार्टी जे बानी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 97वीं सालगिरह मल्हाई पई वञे। सदर आसिफ अली ज़रदारी पारां शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे भेटा पेश। संदसि हिमायत शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मुतफ़क़ा तौर ते मंज़ूर थियल 1973 जो आइन ॾिनो। हू पाकिस्तान जे एटमी प्रोग्राम जो बानी आहे। भुट्टो शहीद पार्लिमानी, जमहूरी ऐं वफ़ाक़ी तर्ज़ हुकूमत जो बुनियाद विधो। शहीद भुट्टो मुल्क जी तक़दीर तब्दील कई ऐं बेआवाज़नि जो आवाज़ बणियो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे 97वीं सालगिरह ते भेटा पेश। संदसि हिमायत शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो दूरंदेश अॻवान ऐं जदीद पाकिस्तान जो मेमार हो। शहीद भुट्टो जी जमहूरियत, इंसानी हक़नि ऐं समाजी इंसाफ़ लाइ जदोजहद हमेशा मशअल राह रहंदी। कायद अवाम इनक़िलाबी सुधारनि ज़रिए मज़दूर ऐं पुठिते पियल तबिके खे हक़ ॾिना। लाइन ऑफ कंट्रोल जे ॿिन्ही पासनि ऐं पाकिस्तान समेत सॼी दुनिया में कश्मीरियुनि पारां हक़ ख़ुद इरादत जो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। सॼी दुनिया में एहतजाजी रैलियूं, मुज़ाहिरा, सेमिनार ऐं कॉन्फ्रेंसूं। आज़ाद कश्मीर में सरकारी तौर ते ख़ुद हक़ इरादत जो ॾींहुं मल्हायो पियो वञे। मुज़फ़राबाद जी आज़ादी चौक ते हक़ ख़ुद इरादत जे ॾिहाड़े ते जलसे जूं तयारियूं मुकमल। आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म अनवारुल हक़ चयो आहे त गॾियल क़ौमुनि जो कश्मीरियुनि सां राय शुमारी जो वाइदो पूरो नाहे थी सघियो। कश्मीरियुनि जी जदोजहद पाकिस्तान जी बका लाइ आहे। शहीदनि जूं क़ुर्बानियूं रायकार न वञण ॾींदा। हक़ ख़ुद इरादत ज़रिए कश्मीरी पंहिंजी मंज़िल ज़रूर हासिल कंदा। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां आलमी बिरादरी खां भारत खे बालाए कश्मीर में इंसानी हक़नि जी भनकड़ियुनि खां रोकण जो मुतालबो। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त भारत बालाए कश्मीर जी अवाम खे हक़ ख़ुद इरादत खां महरूम रखियो आहे। आलमी बिरादरी कश्मीरियुनि खे हक़ ख़ुद इरादत ॾियारण जी ज़िम्मेवार आहे। पाकिस्तान कश्मीरी अवाम जे हक़ ख़ुद इरादत जी जदोजहद में सियासी, सिफ़ारती ऐं अख़लाक़ी हिमायत जारी रखंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त भारत 7 ॾहाकनि खां बालाए कश्मीर में इंसानी हक़नि जी भनकड़ियुनि में मुलविस आहे। हक़ ख़ुद इरादियत गॾियल क़ौमुनि जी चार्टर ऐं आलमी कानून जो बुनियादी उसूल आहे। अॼु वक़्तु आहे त गॾियल क़ौमुनि समेत आलमी बिरादरी पंहिंजे वाइदनि ते अमल करे। पीरगोट वेझो ॻोठ ॿिंडी में चोरनि जा बिरादरी में हलंदड़ तकरार तां नौजवान क़तल, हथियारबंदनि घर ते हमलो करे नदीम जोनेजो खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। मांझंदि मां पुरसा नमूने गुम थियल पोहरत जो लाश 5 ॾींहं अॻु गुम थियल मुनवर अली उमरानी जो सिंधू दरिया जे कप तां लाश मिलियो। ऐं केपटाउन टेस्ट में पाकिस्तान 3 विकेटनि जे नुक़सान ते 64 रन्सुनि तां इनिंग्स जी शुरूआत करे रहियो आहे। ॾखण अफ्रीकी टीम खे 551 रन्सुनि जी अञा बि सरसी हासिल।